कसूर वटां तारीख़ जो सभ खां वॾो बोर्ड जो वहिकिरो गुज़री वियो। वहिकिरनि में लात अचणु शुरू। लाहौर मां बोर्ड जो ख़तरो टरी वियो। सूरतहाल अञा ग़ैर मामूली। मुल्तान में अॼु वॾो वहिकिरो दाख़िल थींदो। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतियुनि जो अंग 28 थी वियो। वेलर फोरकास्टिंग डिवीज़न मूजिबि सतलज दरिया में गंडा सिंग वटि इंतिहाई मथाएं दर्जे जी बोर्ड बरक़रार आहे। तलवार पोस्ट जे भरवारियूं ॿारहाड़ी ख़ालियूं कराइण लाइ ऐलान कया विया। रावी दरिया में हेड बलोकी ऐं हेड सधनाई वटि पाणी जी सतह में वाध। शादरा ऐं जसड़ वटि लाथ रिकॉर्ड। चनाब दरिया में हेड पंजमन वारे हंध ते पाणी जी आमद वधण लॻी। DGPDMA इरफान अली काठिया जो चवणु आहे त कसूर शहर खे बचाइण चैलेंज आहे। मुल्तान जे इलाइक़नि मां 3 लख खां वधीक माण्हुनि जी लॾपलाण जो सिलसिलो जारी आहे। पाक फ़ौज जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी। पंजाब जे 3 दरियानि में बोर्ड जी शदीद सूरतहाल सबबि सिंध में बि वॾी बोर्ड जो ख़तरो। 3 खां 4 सेप्टेम्बर दौरान 9 खां 9.5 क्यूसिक जा वहिकिरा पंजमत खां वटि गुज़रंदा। बंदनि खे कटणी पाणी जो रुख मोड़ण जी सूरत में 8,25,000 खां 9 लख क्यूसिक ताईं वहिकिरा सिंध में ईंदा। NDMA दरियानि में बोर्ड सूरतहाल बाबति नवां अंग अखर जारी करे छॾिया। NDMA चयो आहे त गुडू बैराज वटि 5 खां 6 सेप्टेम्बर दौरान 8 खां 11 लख क्यूसिक वहिकिरा गुज़रण जो इम्कान आहे। मौजमी तौर ते वहिकिरा 12 लख क्यूसिक ताईं पहुची सघनि था, जंहिं असां इंतिहाई वॾी बोर्ड जी सूरतहाल पैदा थी सघे थी। 6 खां 7 सेप्टेम्बर दौरान सखर बैराज वटि वहिकिरा 8 लख खां 11 लख थी सघनि था। कोटड़ी बैराज वटि 8 खां 10 लख क्यूसिक वहिकिरा गुज़रण जो इम्कान आहे। पहिरीं सेप्टेम्बर खां पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में घटिताई जो इम्कान। सरकारी काथन मूजिबि पेट्रोल 60 पैसा, हाई स्पीड डीज़ल 3 रुपया 13 पैसा फ़ी लीटर सहांगो थी सघे थो। गासलेट 1 रुपयो 57 पैसा ऐं लाइट डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया 61 पैसा फ़ी लीटर लाथ जो इम्कान। दाऊ जहांपुर वेझो पुराणी दुश्मनी तां 1 ॼणो क़तुल, 3 ज़ख़्मी। मोहम्मदपुर भुट्टो में हथियारबंदनि जी फायरिंग में ख़ालिद मलकानी मारिजी वियो। सनाउल्ला, निहाल खान ऐं एहसान भंड ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बैदि मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। ऐं मुरीद शाख भरिसां कोट सब्ज़ल थाणे जा तमामु भॼण अगवा। क़ौमी शाहरा ते दुकान ते कमु कंदड़ इमरान ऐं अमजद खे मोटरसाइकिल सवार ॾोहारी अगवा करे विया। धरती TV वाक़िए जी CCTV फुटेज हथ करे वरिती। इत्तला मिलण ते पुलिस कच्छ जे तरफ़ रवानी।